जय झूलेलाल। अॼु जे सिंधी संगीत प्रोग्राम में अव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असांजे प्यारे दादा श्री प्रभु वफ़ा जो 105 बर्थडे सेलिब्रेट करे रहिया आहियूं। हूअं त उन्हनि जो बर्थडे 19 सितंबर ते आहे, पर छो त असां हर महीने जे ॿिए आर्तवार ते सीता सिंधु भवन में चौंकी लॻाईंदा हुआसीं, त उहो सिलसिलो असां जारी रखी रहिया आहियूं। अॼु जे प्रोग्राम जी शुरूआत असां उन्हनि जे लिखियल हिकु मशहूरु गीत सां कंदासीं। मुंहिंजा कामिल यार मला ॻाईंदा श्री अशोक जैन। आई आया तुंहिंजे द्वारे, पेरी आया साईं तुंहिंजे पनारे। आई आया तुंहिंजे द्वारे, पेरी आया साईं तुंहिंजे पनारे। तूं ही वसीलो, तूं ही वसीलो, तूं मुंहिंजी मुंहिंजा कामिल यार मला। ओ मुंहिंजा कामिल यार मला। मुंह में आहिनि लख बुरायूं, मुंहिंजूं अची ढक ढोल ढिलायूं। मुंह में आहिनि मुंह में आहिनि लख बुरायूं, मुंहिंजूं अची ढक ढोल ढिलायूं। बख्श बदियूं सभ, बख्श बदियूं सभ, दोह गुनाह मुंहिंजा कामिल यार मला। ओ मुंहिंजा कामिल यार मला। तूं ही दाता दावर आहीं, मुंहिंजे सुखनि जो सागर आहीं। तूं ही दाता दावर आहीं, मुंहिंजे सुखनि जो सागर आहीं। तूं ही मुंहिंजी, तूं ही मुंहिंजी पुश्त पनाह, मुंहिंजा कामिल यार मला। ओ मुंहिंजा कामिल यार मला। दुख भी छलवा ऐं सुख छाया, झूठी वफ़ा हीअ जग जी माया। दुख भी छलवा ऐं सुख छाया, झूठी वफ़ा हीअ जग जी माया। तूं ही सचो हिकु, तूं ही सचो हिकु, शाहनशाह मुंहिंजा कामिल यार मला। ओ मुंहिंजा कामिल यार मला। बेड़ी मुंहिंजी, बेड़ी सभ जी पार लॻा, मुंहिंजा कामिल यार मला। ओ मुंहिंजा कामिल यार मला। हाँ मुंहिंजा कामिल यार मला। ओ मुंहिंजा कामिल यार मला। मूंखे बेहद ख़ुशी आहे त अॼु असांजे प्रोग्राम में मुंहिंजी फेवरेट गायिका शिवानी वासवानी अची रही आहे। शिवानी दादा प्रभु वफ़ा सां ॾाढो अटैच्ड हुई ऐं उन्हनि जा घणेई लिखियल गीत उन ॻाया आहिनि। त अचो ॿुधूं असांजी प्यारी शिवानी वासवानी खे। साहिब तुंहिंजे साहिबे, अजब ॾिठी
मन बोरे पातार में पहनता रे तू जय धर अजे मो तमिड़ाए मानाला नि नि सा 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 रे रे सा 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 नि नि सा 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 रे रे सा सा गा 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 रे 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 मा 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 गा 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 धा 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 मा 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 गा रे सा नि नि सा 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 रे रे सा सा नि नि सा 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 रे रे सा सा मस्त कलंदर वाही तू लाल कलंदर वाही तू बेज कलंदर वाही तू लाल कलंदर वाही तू मस्त कलंदर आही तू लाल कलंदर आही तू बेज कलंदर आई तू लाल कलंदर आही तू तोखे कहड़े नाले सा मासरा मस्त कलंदर आही तू लाल कलंदर आही तू रहबर तू ही दाता साई तू ही जे लायक न हो जागा साई तू ही रहबर तू ही दाता साई तू ही जे लायक न हो जागा साई पल पल तू ही जो नाव पुकार्या साई तुझी बैठी वाट निहार्या साई तोलाय नीण विछाए माछड्या तोलाय नीण विछाए माछड्या मस्त कलंदर वाही तू लाल कलंदर वाही तू बेज कलंदर वाही तू लाल कलंदर वाही तू तुझे हुक्म सा फूल टिड़न था साई पोपट भवरा अची मिड़न था साई कोयल वफाल वे थे लात्यूं सब लय चंद्र करे थो रोशन रात्यूं सब लय तो लाए दिल में ठिकाणो मां अड्या तो लाए दिल में ठिकाणो मां अड्या मस्त कलंदर आही तू लाल कलंदर आही तू बेज कलंदर आही तू लाल कलंदर आही तू मस्त 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 कलंदर आही तू लाल कलंदर आही तू बेज कलंदर आही तू लाल कलंदर आही तू
शिवानी वासवानी हिन प्रभु वफ़ा अंकल जा केतिरा ई गाना ॻाता आहिनि ऐं शायदि मूंखे अगरि चङी तरह यादि आहे त उन्हनि जो हिकिड़ो एल्बम बि रिलीज़ड आहे जंहिंमें फ़क़ति श्री प्रभु वफ़ा जा लिखियल गीत ई आहिनि। त अचो ॿुधूं शिवानी जे मुख मां मस्त कलंदर आहीं तूं। साहिब तोहे जे साहिबे अजब देखे सो पन बोरे पातार में पहन तारे तू जे धर अचे मो तमिड़ाए मानाला नि 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 सा 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 रे रे सा 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 नि 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 सा 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 रे रे सा सा गा 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 रे 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 मा 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 गा 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 धा 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 मा 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 गा रे सा नि 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 सा 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 रे रे सा सा नि नि सा 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 रे रे सा सा मस्त कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू बेज कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू मस्त कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू बेज कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू तोखे कहिड़े नाले सां मां सॾियां मस्त कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू। तू ही दाता साईं तुंहिंजे लाइ कॾहिं जागा साईं तू ही रहबर तू ही दाता साईं तुंहिंजे लाइ कॾहिं जागा साईं पल पल तुंहिंजो नाव पुकारियां साईं तुंहिंजी वेठी वाट निहारियां साईं तो लाइ नेण विछाए मां छॾियां तो लाइ नेण विछाए मां छॾियां मस्त कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू बेज कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू। तुंहिंजे हुक्म सां फूल टिड़नि था साईं पोपट भंवरा अची मिड़नि था साईं कोयल वफ़ाल वेठे लातियूं सभ लाइ चंद्र करे थो रोशन रातियूं सभ लाइ तो लाइ दिल में ठिकाणो मां अॾियां तो लाइ दिल में ठिकाणो मां अॾियां मस्त कलंदर आहीं तू लाल कलंदर आहीं तू बेज
कलंदर आही तू, लाल कलंदर आही तू, मस्त 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 कलंदर आही तू, लाल कलंदर आही तू, बेज कलंदर आही तू, लाल कलंदर आही तू. दादा प्रभु वफ़ा बस नालो चई खणी बस कर. अहिड़ा त महान शाइर हुआ असांजा दादा. उन्हनि लिखणु तमामु नंढी उमिरि में शुरू कयो हो ऐं जेसि ताईं हयात हुआ लिखंदा रहिया. यानी असां चई सघूं था त घटि में घटि 80 सालनि ताईं उहे लिखंदा रहिया. आहे न इहा तमामु वॾी ॻाल्हि. अचो त उन्हनि जी धीअ जेका USA में रहंदी आहे, विजू केसवानी, उन्हनि खां ॿुधूं कुझु दादा जे बारे में. Dada, we remember you on your birthday with both great fondness for you as a wonderful grandfather and with some sadness that you're no longer with us. But of course, it is your creative energy for which you are remembered most. There are several times where I've been introduced as Prabhu Wafa's grandson instead of as Rohit. For me, however, you were a grandfather who left me with childhood memories that I cherish. I remember your never-ending laugh with your shoulders moving up and down repeatedly. I remember your firm grip if I tried to run away. I remember meals together where you would start before us and end after us. And of course, I remember the countless hours you sat writing away. I wish I could end this with some poetry, but I am no poet. However, I will end it this way, that we love you and we miss you dearly. Happy birthday, Dada. Dada, this would have been your 105th birthday. We would have wished you a very happy birthday. We always thought you lived to be at least 100. Because you had good health, good energy, good thoughts, walked every day. I am what I am because how you have brought us up and our mom. And I wish you a very happy birthday. I wish you had lived longer to see all my extended family. You would have been extremely happy and thrilled. Wishing you happy birthday. Dada, I wish you a big happy birthday, and I wrote a little poem for you. Because I was, not anymore, but I was, and I will continue to be an avid walker. Anyone can say that. I like to walk, and I remember walking with you quite often. I like to walk with my grandfather. He takes his time to see. His steps are just like mine. He stops and waits for me because you walk so fast. He lets me ask him questions. He lets me hold his hand. And I think that is grand. When I get to walk with my grandfather, I'm the luckiest person on earth. Thank you, Dada. Say happy birthday, Dada. Happy birthday, Dada. Dada, I have a lot of memories about you. I remember whenever I came there, you would always bring a pillow for me. I still remember that. Yeah, and happy birthday to you. Happy birthday, Dada! यादगिरियूं संभाल कम ईंदई, कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई. इहे एॾियूं सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधी दादा जे बारे में केॾो न सुठो थो लॻे. अचो त हाणे ॿुधूं गौरव गुप्ता खे ऐं उन्हनि जी यादि में उन्हनि खे श्रद्धांजलि ॾींदे उन्हनि जो ई लिखियलु गीत तुंहिंजो शहनशाही शान पेश कंदा.
तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ही नूर आहे तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ही नूर आहे सुहा तुंहिंजी सुबहान सुहिणाया सुहा तुंहिंजी सुबहान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया अखियुन में बाण सुहिणा अबरू कमान सुहिणा अखियुन में बाण सुहिणा अबरू कमान सुहिणा तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ही नूर आहे तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ही नूर आहे नीह तुंहिंजी चिटियो निशान सुहिणाया नीह तुंहिंजी चिटियो निशान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया गुलन में वफा खुशबू तुझी गुलन में वफा खुशबू तुझी रंगत न्यारी हर सू तुझी रंगत न्यारी हर सू तुझी बुलबुल जी जुस्तजू तू बुलबुल जी जुस्तजू तू कुदरत जी आबरू तू कुदरत जी आबरू तू हुस्न कमाल तुंहिंजो जलवो जमाल तुंहिंजो हुस्न कमाल तुंहिंजो हुस्न कमाल तुंहिंजो जलवो जमाल तुंहिंजो हुस्न कमाल तुंहिंजो हुस्न तुंहिंजे कयो हैरान सुहिणाया हुस्न तुंहिंजे कयो हैरान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ही नूर आहे तुंहिंजो ही नूर आहे ज़ाहिर ज़हूर आहे तुंहिंजो ही नूर आहे सुहा तुंहिंजी सुबहान सुहिणाया सुहा तुंहिंजी सुबहान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया तुंहिंजो शहनशाही शान सुहिणाया ऐं हाणे असां नींड ॾियणु चाहींदासीं असांजी प्यारी आंटी कमला गोखलानी खे। असां सभिनी खे ख़बर आहे त उहा केॾी न वॾी मशहूर ऐं बहितरीन लेखिका आहिनि। अचो ॿुधूं त दादा जे बारे में उहे छा था ॿुधाइनि। असां अक्सर सेमिनार्स
कवि सम्मेलननि में मिलणु थींदो हो। साणुसि मिली ताज़गी ऐं उत्साह, उमंग ऐं हौसले खे ॼण उॾामण लाइ पर मिली वेंदा हुआ। संदसि शिकिल अॼु हू बहू अखियुनि आॾो अची बीठी आहे। चपनि जे तहुनि ते रक़्स कंदड़ मिठड़ी पर मुबहम मुर्क, सलीके सां संवारियल कारसिरा उभा ऐं खड़ा वार, मोकिरो कुशादो चिंतन ऐं कल्पना जे तजले वारो निरड़, सुवालनि जा जवाब तलाशींदड़ ॻाल्हाईंदड़, नींहं जा न्यापा ॾींदड़ नेण, रंग रूप सुहिणो शाहाणो, कद डिघो बुत सन्हो, घणो करे टी शर्ट पहिरियल, हठ वॾाई ॾेखाव आडंबर खां परे, शुद्ध हृदय वारो, सिधो सादो अंतर्मुखी, नॉन कॉन्ट्रोवर्शियलो प्रभु वफ़ा। सुहिणा सिंधी में शोभा लिखे थी, संदसि जीवन हिकु शांति की नदीअ जीअं आहे जंहिंमें तूफ़ान या वर वकड़ कोन्हनि। हू न राजनीतिक हो न वापारी, हू हिकु शाइर ऐं आला दर्जे जो इंसान हो। अॼु जंहिं सीता सिंधु भवन जे पाकीज़ा हाल में वेठा आहियूं, उन जूं भितियूं केतिरनि लम्हनि जूं शाहिद आहिनि जॾहिं संगीत धमाकनि में ॻाइणा वफ़ा जा गीत ॻाइनि, नोटनि जी बरसाति, NRI कदुरदान वफ़ा खे बि लासानी गीत लिखण करे इनाम ॾियनि ऐं ख़ुशीअ में हू जज़्बाती थी बाग़ बहार बणिजी वञे, अखियूं करतार्थ थी वञनि। कदुरदान उथी संदसि जॻह ते वञी संदसि क़दुरु कनि। संदसि गीत केतिरनि फिल्मुनि, नृत्य नाटिकाउनि में शामिल आहिनि। भारत जे सभिनी ॻाइणनि खेसि आवाज़ु ॾिनो आहे, पोइ महेश चंद्र हुजे, मखमली आवाज़ जो मालिक, या घनश्याम वासवाणी, सरला सामतानी, राम पंजवाणी, काजल, मीनाक्षी, अमृता, पारू चावला, मतिलबु सभिनी संदसि गीत ॻाया आहिनि। वफ़ा जो जनम 19 सेप्टेम्बर 1915 ईस्वी लाड़काणे ज़िले जे पंजूदेरे ॻोठ में दीवान ज्योतुमल छुगाणीअ जे भरे भाॻे कुटुंब में थियो ऐं देहांत 17 डिसंबर 2012 ते बम्बईअ में थियो। शहर जी ॾात नंढपण खां हुअसि। महज़ 12 वरनि जी उमिरि में 1928 ईस्वी में मुशाइरनि में ग़ज़ल पेश करे वाह वाही हासिलु कयानि। संदसि तख़्लुस वफ़ा हो, हुन सचपच शाइरीअ जे फ़न, दोस्तीअ जे संबंध, कुटुंबी संबंध सभिनी सां वफ़ा कई। तव्हांखे यादि हूंदो ही गीत, जो भी सघी लुटाए लुट लुत्फ़ ज़िंदगीअ जो, कुझु खिन वफ़ा ख़ुशी आ, ॾींहं 4 ज़िंदगी आ, बरसाति जी मौसम ऐं शाम सुरमई आ, अॼु हर तरफ़ हवा में मस्ती शराब जी आ। वफ़ा खे संसार एतिरो प्यारो थो लॻे जो उन सां जन्म जन्म जो प्यार रखी जीअणु चाहे थो। खेसि मुक्ति ऐं निर्वाण जी बि ज़रूरत कोन्हे। आशावाद जा घणा मिसाल संदसि रचनाउनि मां नुमाया आहिनि। रसराज श्रृंगार खे वफ़ा रग रग सां माणियो, मद मस्त कयो असांखे बि, ढोल जूं बाहूं गोरियूं गोल, ॻाल्हाइण ॼण राग हिंडोल, निहार भरेसि थी ख़ाली झोल, अहिड़े अनमोल ढोल तां बलहार पियो वञे। मूमल जे महबूबाणी मुंहुं आॾो खेसि चंड बि पुराणो थो लॻे। महबूबा जा चप, नेण, गिल, नाज़, नखरा ज़हन ते राज था कनिसि। बदन हो भाकुर में या रूह, बदन हो भाकुर में या रूह, चुमिया थे चप मूं या सुरहाण हुआसीं, तरसियल उन खिन कान न जंहिंखे राति चुहे न सुबुह, बदन हो भाकुर में या रूह। सामाजिक वास्तेदारी खूब हुअसि। कुर्मी, हारी, औरतुनि जी हालत, सामाजिक उणायूं सभिनी ते हुन लिखियो, खूब लिखियो। उपदेश बि ॾिनई, सुभाणे जो अॼु जो कमु हाण कर तूं नटाओ, नंढे खां ई तूं पंहिंजे ॿारनि ते अखि रख, सुभाणे जो कमु अॼु जो कमु हाण कर तूं नटाओ, निखटनि नकारनि ते अखि रख। संदसि मशहूरु गीत धीरज धर मन,
खेद न कर मन कष्ट कशाला कटबा वेंदा हिकु हिकु थी दुख समूरा लटबा वेंदा हिकु हिकु थी। सिंध ऐं साणेहल खेसि अथाह सिकई। सिंधी ॿोलीअ लाइ प्यार हो, ज़ेर ज़बर ऐं पेश ॾियणु लाज़मी आहे। सिंधी सिट जे अखरनि उचारनि ते अख रख। सिंधूअ लाइ लिखे थो, तुंहिंजी छाती छोलियूं छोलियूं ॾिनई हिंदोरे में थे लोलियूं, तुंहिंजूं मिठड़ियूं बहुगुण ॿोलियूं, तुंहिंजे ॿोलीअ मथां थो अॼु वञा बलहार मुंहिंजी प्यारी सिंधू। संदसि किताब झनकार परवाज़ सुर्ख गुलाब सुरहा ख्वाब, मां अज़ल जी उञ आहियां तूं सागर मां लहर, आईनो ऐं अक्स सिज लहण ते आहे ऐं लुछे पई राति। खेसि घणा ई इनाम बि मिलिया, साहित्य अकाडमी, महाराष्ट्र सिंधी अकाडमी जो लाइफ टाइम अचीवमेंट, महाराष्ट्र गौरव इनाम, दिल्ली अकाडमीअ जो लाइफ टाइम अचीवमेंट, अखिल भारत सिंधी ॿोली सभा पारां लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड, एजे उत्तम अवार्ड, घणनि ई इनामनि सां नवाज़ियो वियो खेसि। मौत बाबति हर कंहिं कवीअ जो लासानी इज़हार हूंदो आहे। वफ़ा जी बि दिलि हुई, रस राग जो वठां अञा चहिरा पसां अञा, हैड़ीअ वसों में ॾींहं ॿ जेकर वसां अञा, या सिज लहण ते आहे जल में रंग महल किरणनि जो ॼण त डहण ते आहे। आख़िर में चवे थो, अलविदा प्यारा, धरती हाणे अव्हां खे परती, असीं हलण हारा। हलणो हर कंहिंखे आहे। मूं कोशिशि कई आहे जुदा जुदा मिसालनि सां वफ़ा जे शख़्सियत जे जुदा जुदा पहलुनि ते रोशनी विझंदे संदसि जीवन दर्शन खे पेश करे संदसि शख़्सियत जी ग्रोथ शाइरीअ जे रेफरेंस में उकेरे सघां। तव्हां सभिनी जा शुक्राना लख थोरा, महिरबानी। संदसि किताब पढ़ंदे कुछ दोहा तैयार थी विया। प्यार वफ़ा ज़िंदह दिली नाज़ अदा इनकार, शहर तॾहिं तुंहिंजो बणियो मधुर मधुर झनकार। उॾरी उभ में तो कयो पखीअ मिसल परवाज़, राग रंग ऐं साज़ जो रिलियल मिलियल आवाज़। आछे सुर्ख गुलाब सुरहा ख्वाब वठाए वास, पंज करे जी सुन्फ नई बणिजी पई ख़ासि। शाइर ढापे की न की ॾींहुं ॾींहुं वधे उसाट, मां अज़ल जी उञ आहियां जीअं सुझे न काई वाट। यादि थो ख़ालिक खे करी प्रभु अठई पहर, तॾहिं लिखियो पुस्तक नओं तूं सागर मां लहर। उॾाम ऊची आ तुंहिंजे कल्पना जी दिलदार, आईनो ऐं अक्स मां थिया ज़ाहिर निज वीचार। पसी उलहंदो सिज लिखियो सिज लहण ते आहे, ॻाइणा ॻाइनि मस्त थी ठाहे गीत ॿिया ठाहे। आख़िर में आयो लुछे पई यकतारे जी तार, अक्स बैत नज़मूं गज़ल गीतनि जी हुबकार। हींअरे मंझि हुरी वफ़ा पंहिंजे शहरनि साण, जिस्म न बाक़ी आहे तब पियो पसाई पाण, जिस्म न बाक़ी आहे तब पियो पसाई। अॼु असांजे विच में श्री महेश चंद्र आहिनि। महेश जी प्रभु वफ़ा अंकल जा ॾाढा घणा गज़ल ॻाता आहिनि ऐं जेके तमामु मशहूर बि थिया। त अचो ॿुधूं श्री महेश चंद्र खे। प्रभु वफ़ा जे गज़ल जा ॿ टे शेर आहिनि। बरसात जे अमोसो ऐ शाम सुरमैया, बरसात जे अमोसो ऐ शाम सुरमैया। अॼु हर तरफ़ मस्ती शराब जिया, बरसात जी अमासो ऐ शाम सुरमैया। रंगीन ही नजारा
कन था हसी इशारा रंगीन ही नजारा कन था हसी इशारा ही प्यार जो समोया दीदार जी घड़िया जो भी सगी लुटाए लुट लुट जिंदगी जो खिन पल वफा खुशियाँ खिन पल वफा खुशियाँ दिह चार जिंदगियाँ बरसात जे मौसम ऐसा मसूरिया अजू हर तरफ मस्ती सदा बजिया बरसात जी मौसम मूंखे यादि आहे त जॾहिं बि महेश अंकल सीता सिंधु भवन में ईंदा हुआ त दादा ठाकुर चावला उन्हनि खे चवंदा हुआ त मूं मूमल जो इहो गज़ल ज़रूरु ॻाइनि। हीअ गज़ल दादा प्रभु वफ़ा जो लिखियलु आहे ऐं असांखे ख़बर थी पए त कष्ट कशाला कटबा वेंदा तुंहिंजो शहनशाही शान मुंहिंजा कामिल यार मला ऐं मूं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे। इहे सभु असांजे प्यारे दादा वफ़ा जा लिखियल आहिनि। केतिरी न वर्सिटैलिटी आहे उन्हनि जे लिखण में। त अचो ॿुधूं महेश अंकल खां इहो गज़ल मुंहुं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे। मुंहुं मूमल जो ॿ टे शेर मुंहुं मूमल जो मुंहुं मूमल जो मुंहुं मूमल जो साईं गज़ल वफ़ा प्रभु वफ़ा लिखियो आहे ऐं उन वक़्तु लिखियो जॾहिं उनजी उमिरि 92 इयर्स ओल्ड। ॾिसो केॾो जवान गज़ल लिखियो अथई। मुंहुं मूमल जो महबूबाणो लॻंदो आहे हुन जे साम्हूं चंड पुराणो लॻंदो आहे। मुंहुं मूमल जो हुन जा नशीला नेण ॾिसी थी निंड अचे जिस्म गुलनि जो जिस्म गुलनि जो जिस्म गुलनि जो नरम विहाणो लॻंदो आहे। जिस्म गुलनि जो नंद नंद मोतीअ जो दाणो लॻंदो नंद 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 मोतीअ जो दाणो लॻंदो हुन जो हथ हुन जो हथ हुन जो हथ हुन जो हथ मखण जो चाणो लॻंदो हुन जो हथ जॾहिं चपन सां जॾहिं चपन सां हुन जो चहिरो लातो थम जॾहिं चपन सां हुन जो चहिरो लातो थम मिठड़ो 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 माखीअ हाणो लॻंदो मिठड़ो। आख़िर में वफ़ा जो पंहिंजे लाइ
पंहिंजे तबियत लाइ छा लिखियो आहे। ताव पेच सभु ॼाणे दुनियादारीअ जो, घरचे वफ़ा घरचे वफ़ा घरचे वफ़ा मासूम निमाणो लॻंदो आहे, हुनजे साम्हूं चंड पुराणो लॻंदो आहे। मोमूमल जो मोमूमल जो मोमूमल जो। कष्ट कशाला कटबा वेंदा हिकु हिकु थी। करोना जे हिन दौर में असां इहा ई उमेद करे सघूं था त इहो मुश्किल वक़्तु जल्द ख़तमु थींदो। कष्ट कशाला कटबा वेंदा हिकु हिकु थी। ही दादा प्रभु वफ़ा जो ई लिखियल गीत आहे ऐं पेश कंदा श्री विजय वाधवा। धीरज धर मन खेद न कर, मन ताह न कर, मन आह न भर। छोतर कष्ट कशाला रे कटबा वेंदा, कष्ट कशाला रे कटबा वेंदा, हिकु हिकु थी पर हिकु हिकु थी। दर्द कुछ न मेरे मटबा वेंदा, दर्द कुछ न मेरे मटबा वेंदा, हिकु हिकु थी पर हिकु हिकु थी। नेठ बहार ईंदा, खुश्क खिज़ाऊं पूरो थी जो, नेठ बहार ईंदा। मुखड़ियूं अॼु जे आटियूं आहिनि, आख़िर गुलाबी थींदा। पोइ शकल नज़रे पटबा वेंदा, पोइ शकल नज़रे पटबा वेंदा, हिकु हिकु थी पर हिकु हिकु थी। कंटन जैसे जाते पुष्प पलियों भी लेटल आहिन, कंटन जैसे जाते पुष्प पलियों भी लेटल आहिन। ककड़न जे आंचल में
वीरना बीत समेटल आहिनि पोइ गम जा बादल कटबा वेंदा गम जा बादल कटबा वेंदा हिकु हिकु थी हिकु हिकु थी पर हिकु हिकु थी हिकु हिकु थी राहुन जे घट खेरन का तू वाकिफ थी जे वेंदे पोइ पत्थर पाणी दे हट वेंदा पत्थर पाणी दे हट वेंदा हिकु हिकु थी हिकु हिकु थी पर हिकु हिकु थी हिकु हिकु थी कष्ट कशाल रे कटबा वेंदा दर्द कुछ न मेरे मटबा वेंदा हिकु हिकु थी हिकु हिकु थी पर हिकु हिकु थी 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 कंहिं बि धीअ लाइ पंहिंजे पिता खां वधीक प्यारो शायदि कोई बि न हूंदो आहे त इहो ई प्यार ऐं जज़्बो दिलि में रखी असांजी प्यारी भेण बेले नारंग पंहिंजे पिता साहिब श्री प्रभु वफ़ा जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदी। नमस्ते, मां बेली नारंग वफ़ा जी विची धी। अॼु असां दादा जो 105th बर्थडे सेलिब्रेट करण लाइ हिते जमा थिया आहियूं। के दादा खे चवंदा हुआ त फिलोसोफर आहे, के वरी चवंदा न हे त आशिक माण्हू आहे, के चवंदा हुआ त हे त सिंधियुनि जो शेक्सपियर आहे। मां पंहिंजे दादा खे हिकु मिस्टिक सम्झंदी हुअसि। दादा खे पंहिंजो बर्थडे मल्हाइण ॾाढो वणंदो हो। हिते सीता सिंधु भवन में दादा ठाकुर ऐं पारू आंटी हमेशह दादा जो बर्थडे मल्हाईंदा हुआ ऐं सुठा सुठा ॻाईंदड़ जीअं घनश्याम वासवानी, मीनाक्षी, शिवानी, महेश चंदर, काजल चंदीरमानी ऐं नंढी सी उहा दृशिका आडवानी सभु अची दादा जा गाना ॻाईंदा हुआ। दादा खे ॾाढो आनंद ईंदो हो। असां बि घर में दादा जी बर्थडे पार्टी कंदा हुआसीं। दादा पंहिंजे कुटुंब सां ॾाढो प्यार कंदो हुयो। जॾहिं छुगानी कुटुंब मिलंदो हो त दादा ख़ुशि हूंदो हो ऐं पार्टी ते सभु मौज मस्तू कंदा हुआसीं, खाईंदा पीअंदा ऐं छेड़ाखानी बि कंदा हुआसीं दादा सां ऐं गाना बि ॻाईंदा हुआसीं। के सुर में ॻाईंदा हुआ, कोई मूं जहिड़ा बेसुरा बि हूंदा हुया। दादा जे 97th बर्थडे ते गणपति घर अचण वारो हुयो। दादा खे असुल ॻाल्हि न पई वणे, चई सॼो इम्पोर्टेंस त गणपतिअ खे मिली वेंदो, बाक़ी मुंहिंजो बर्थडे छा, पार्टी बि न थींदी। पर आशा चांद उनखे बि इम्पोर्टेंट ठाहे छॾियो दादा जे लाइ। उन ते हिकु फिल्म पई ठाहे ऐं चई मां उते अची शूट कंदसि। मुंहिंजे घर ऐं मुंहिंजी पुफीअ जे घर ॿिन्ही घरनि में अची हुन केक कटिंग कई ऐं हुनजी शूटिंग कई। दादा ख़ुशि थी वियो, चई हा मुंहिंजो बि बर्थडे सेलिब्रेट थी वियो। दादा जॾहिं असांजे घर में आयो त मुंहिंजे हस्बैंड नोटिस कयो त दादा नॉर्मल सेल्फ नथो लॻे। चई ठीकु कोन्हे दादा। मां चयो न थकल आहे, ठीकु हूंदो, तूं चिंता न कर।
पर आस्ते आस्ते करे दादा जी तबियत ख़राब थींदी वई ऐं 17 दिसंबर 2012 दादा असांखे छॾे ॿी दुनिया में हलियो वियो। पर वञण खां अॻु में असांखे चयईं त माई लाइफ हैज़ बिन अ सेलिब्रेशन एंड सेलिब्रेट मी इवन आफ्टर आई गो अवे। त अचो असां वरी सभी मिली करे दादा जा गीत ॻायूं ऐं दादा जो मन रिझायूं। नमस्ते। दादा प्रभु वफ़ा ज़िंदा दिल हुआ। उन्हनि खे महफ़िलूं वणंदियूं हुयूं ऐं चौंकियूं बि अटेंड कंदा हुआ ऐं ॿुधंदा हुआ। उन्हनि खे तमामु मज़ो ईंदो हो। त अॼु उन्हनि जे जनम ॾींहं जे मौक़े ते असां नींड ॾिनी आहे असांजी खिलण मनाए जी फाइनलिस्ट खे भारती ठाकुर खे। त अचो उन सां टहक ॾेई खिलूं गॾिजी। हिकु हस्बैंड पंहिंजी वाइफ खे स्टेशन ते वठणु आयो। वाइफ चएसि थी मां पूरे महीने खां पोइ पंहिंजे पेकनि मां मोटी आहियां ऐं तव्हांजो चहिरो त ॾिसो ॼण फितर वांगुरु लॻो पियो आहे ऐं हो ॾिसो परे हो हस्बैंड वाइफ पंहिंजो पाण हिक ॿिए खे ॾिसी करे केॾो खिलनि वेठा, केॾो ख़ुशि लॻा पिया आहिनि। हस्बैंड चएसि थो चरी तोखे कहिड़ी ख़बर, मां तोखे हिते वठणु आयो थी मैं ऐं हो पंहिंजी ज़ाल खे छॾणु आयो आहे। हिकु दफ़ो हिकु हस्बैंड ऐं वाइफ घुमण जे लाइ विया। वाइफ पंहिंजे हस्बैंड खे चए थी हेॾां ॾिसो त हू परे ॾिसो हिकिड़ो भाई मूंखे केॾी देरि खां घूरे वेठो। हस्बैंड चएसि थो छॾीस। अरे हीअं कीअं छॾीस, तव्हां हुनखे कुझु चओसि छो कोन था? अरे भाई मां हुनखे सुञाणांसि, हो कबाड़ी आहे, हुनखे झूनी पुराणी शयुनि खे ॼाणण जी आदत अथसि। हिकु दफ़ो हिकु भक्त भॻवान जे मंदिर में वियो ऐं भॻवान खे चएसि थो भॻवान मां जॾहिं बि मंदिर ईंदो आहियां चंपल ॿाहिरि लाहे ईंदो आहियां ऐं चोरी थी वेंदी आहे, पर अॼु मां पंहिंजी चंपल त खीसे में रखी आयो आहियां। पर भॻवान अॼु मां पंहिंजी ज़ाल खे ॿाहिरि विहारे आयो आहियां। ॿार हूंदा त मासूम आहिनि पर हुननि जी शैतानियूं बि घटि न हूंदियूं आहिनि। हिकु दफ़ो हिकु ॿारु नाईअ जी दुकान ते वियो। नाई पुछेसि थो बेटा तुंहिंजा वार केतिरा नंढा करे छॾिया? अंकल अंकल जेतिरा मुंहिंजे मास्तर ऐं मम्मीअ जे हथ में न अची सघनि। हिकु दफ़ो हिकु ॿारु डुकंदो डुकंदो पंहिंजी माउ वटि आयो। मम्मी मम्मी जल्दी मुंहुं खोल, मूंखे पेपर कटणो आहे। माउ थी चएसि छोरा पेपर मुंहिंजे मुंहं सां कीअं कटंदे? त ॿारु चएसि थो मम्मी कल्ह अम्मा ई त चए पई तुंहिंजी माउ जी ज़बान कैचीअ वांगुरु हलंदी आहे। हिकु दफ़ो हिकु मास्तर पंहिंजे स्टूडेंट जो टिफ़िन खाई छॾियईं। टिफ़िन खाई करे चएसि थो तूं घर वञी करे इहा ॻाल्हि पंहिंजी मम्मीअ खे त न ॿुधाईंदेसि न? स्टूडेंट बि कोई घटि न हो, चएसि थो डोंट वरी सर मां पंहिंजी मम्मीअ खे चवंदुसि अॼु मुंहिंजो टिफ़िन कुतो खाई वियो। हिकु दफ़ो असांजे घर में बम स्क्वाड वारा आया। अची करे मुंहिंजे हस्बैंड खे चवनि था असांखे तव्हांजे घर में बम जे हुजण जी सूचना मिली आहे। मुंहिंजा हस्बैंड चवनि था हाँ सर तव्हांखे सूचना त बिल्कुलु सही मिली आहे पर फ़िलहाल वो बम पंहिंजे पेके वियल आहे। हिकु दफ़ो हिकु सेल्समैन हिकु माईअ खे पुछेसि थो मैडम असां वटि ज़ोर ॾियण जी ॾाढी नई टेक्निक जी मशीन आई आहे, तव्हां वठणु पसंदि कंदो? उहा माई चएसि थी मूंखे हिन जी कहिड़ी ज़रूरत, मुंहिंजी त शादी थी चुकी आहे। न वञे पोइ पाए भाकुर मिलंदासीं, वॼाए ताड़ियूं खिलंदासीं, झूलण जा मेला वसाईंदासीं। पर तेसि ताईं मां भारती ठाकुर तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां पंहिंजे जोक्स जे पिटारे में। हिकु दफ़ो हिकु कंजूस काके खां कंहिं पुछियो काका काका चांहि पीअणु फ़ाइदे वारी आहे या नुक़सान वारी? काका चई सिंपल ॻाल्हि आहे, चांहि अगरि पीअणी पवे त फ़ाइदे वारी ऐं पीआरणी पवे त नुक़सान वारी। वाइफ पंहिंजे हस्बैंड खे फ़ोन करे चए थी पेकनि मां हेॾां मां तव्हांजी यादि में 15 ॾींहंनि में अधु थी वई आहियां। हस्बैंड हाँ सच में? पोइ डार्लिंग हिकु कमु कर न 15 ॾींहं ॿिया बि रही करे पूरी थी अची वञ। हिकु दफ़ो मां पंहिंजी साहेड़ीअ जे घर में वियसि। ॾिसां त हुनजी अखियूं ॻाढ़ियूं लॻी पयूं आहिनि, थकियल लॻी पई आहे। मां चवांसि यार छा ॻाल्हि आहे, लॻे थो तूं सॼी राति सुम्ही कान्हे?
थी हाँ यार छा कयां मुंहिंजे हस्बैंड जी तबियत ख़राबु आहे इन करे। त मां चयोमांसि कि यार तुंहिंजे हस्बैंड जी तबियत ख़राबु आहे त तूं नर्स खणी रख। त चए थी उहा नर्स रखी आहे इन करे त मूंखे तो जाॻणो पवे। हिकु दोस्त ॿिए दोस्त खे चए थो यार मूंखे हिकु ॻाल्हि त ॿुधाए, तूं लॻो पियो आहीं राजपाल यादव वांगुरु डेंडो ऐं तुंहिंजी ज़ाल खईं थी दीपिका पादुकोण वांगुरु ड्रिगी, इन जो छा कारण आहे? त उहो दोस्त चएसि थो यार तूं सम्झी नथो, हिन में बि ॾाढो वॾो राज़ आहे। उहा जॾहिं बि मूंखां ॻाल्हाईंदी त कंधु हेठि करे ॻाल्हाईंदी ऐं मां जॾहिं बि हुन खां ॻाल्हाईंदोमांसि त कंधु। अॼु जो असांजो प्रोग्राम ईअं आहे जीअं बाग़ में केतिरा ई सुहिणा सुहिणा गुल। हाणे तव्हांजे साम्हूं पेश था कयूं श्रीमती मीनाक्षी वासवानी खे, जेका पिणु प्रभु वफ़ा जा घणेई गाना ॻाए चुकी आहे ऐं एतिरो सुठो ॻाईंदा आहिनि ऐं प्रभु वफ़ा अंकल सां तमामु घणो जुड़ियल बि हुआ। अचो ॿुधूं था श्रीमती मीनाक्षी वासवानी। शल सिंधी तू माणे जुवाणी, शल सिंधी तू माणे जुवाणी, माणे जुवाणी थे साई साणी, माणे जुवाणी थे साई साणी, शल सिंधी तू माणे जुवाणी, शल सिंधी तू माणे जुवाणी। काई औखिड़ से काना आबाद रही तो, काई औखिड़ से काना आबाद रही तो, मुझे जैब हंद तू शल शाद रही तो, वरी ॾिसंदे तू साहित सुहानी, वरी ॾिसंदे तू साहित सुहानी, शल सिंधी तू माणे जुवाणी, शल सिंधी तू माणे जुवाणी। जिते गोठी उते गोठ, जिते सिंधी उते सिंध, जिते गोठी उते गोठ, जिते सिंधी उते सिंध, मुंहिंजो सिंधियुनि में सा जड़ी तिन सा मुंहिंजी जिंद, रहे प्रीत शल पाण में पुराणी, रहे प्रीत शल पाण में पुराणी, शल सिंधी तू माणे जुवाणी। अॼु जे असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि श्री मुरली ओधरानी। असां उन्हनि जा तमामु थोराइता आहियूं ऐं थोराइता आहियूं श्री दीपक केसवानी जा, जेके हमेशह सिंधियत जी शेवा लाइ तयारु हूंदा आहिनि। एॾनि सालनि खां सीता सिंधु भवन जी वेबसाइट हुजे या असांजे प्रोग्राम्स जा जेके गाना आहिनि उहे यूट्यूब ते अपलोड करण जो कमु हुजे, असांजा प्यारा दीपक केसवानी मैनेज करे रहिया आहिनि। त अॼु असां उन्हनि खे नींड ॾींदासीं असांजे प्रोग्राम में ऐं अर्ज़ु कंदासीं त सिपू जेका असांजी टिमाही मैगज़ीन आहे, जेका ट्रस्ट पारां निकिरंदी आहे, उन जो महूरत कनि दीपक केसवानी जी। जय झूलेलाल, मां आहियां दीपक केसवानी ऐं मां आहियां यश केसवानी। असां शोभा जी ऐं बरखा जी जा शुक्रगुज़ार आहियूं कि असांखे इहो मौक़ो ॾिनो कि असां सिपू मैगज़ीन खे रिलीज़ करे सघूं। त
मां यश केसवानी जेको मुंहिंजो पुटु आहे जंहिंखे सिंधी लिखणु पढ़णु ईंदी आहे, मां उनखे चवंदुमि कि हीअ मैगज़िन रिलीज़ करे। त हीअ आहे सिपू मैगज़िन जेका नई रिलीज़ थी आहे। हिन जो बैक कवर ऐं फ्रंट कवर। थैंक यू सो मच असांखे इहो मौक़ो ॾियण जे लाइ। ऐं हाणे आख़िर में दीदी राज गुप्ता पंहिंजे पिता साहिब श्री प्रभु वफ़ा सां गुज़ारियल वक़्त जूं मिठियूं यादूं ताज़ा करे असांखे ॿुधाईंदी, असां सां शेयर कंदी। तंहिंखां पोइ विजय वाधवा जे आवाज़ में पल्लो। मां राज आहियां, दादा प्रभु वफ़ा जी सभिनी खां नंढी धीउ। अॼु दादा जो 105th बर्थडे आहे ऐं दादा आई मिस यू अ लॉट। कोई अहिड़ो ॾींहुं कोन्हे जंहिं ॾींहुं मां तव्हांखे यादि न कयो हुजे। दादा तव्हां जिते बि हुजो उते ख़ुशि रहो ऐं सभिनी खे ख़ुशियूं ॾिजो। जीअं तव्हां सां सभिनी खे ख़ुशि रखियो हुयो तीअं सभिनी खे ख़ुशि रखिजो। दादा आई लव यू अ लॉट। हैप्पी बर्थडे। मेरी पल्लव जे पाईला ओ दिन जा खावंद काली न करे। दरत तुंहिंजा सब्र भरिया अॼु भरिया ई आहिनि, हाणे आसाऊं आहिनि। हो जो वापारी हर नाम जा हे चंडे आस करे लालण तो वट घोट गणा। ॿिया बि दातर ॾे हमें पर तो में मर्द मणा। हाणे जोशी चुंग गणा हो जो कायमायो कलज गमे। कायमायो कलज गमे लाल कायम आवाजा कम। उतर वाखाल मामूल जो गम। हाणे रखजो लाज शर्म हो जो डके साण गुज़ार जो। लाल लालण मां करियां मुंहिंजो लालण कहिड़े कुंड। आवार तो लकड़ियूं मुंहिंजो लालण पारे कुंड। हाणे मुंह में कहिड़ी हुंड जो लिखी वेठे तूं नाट में। हे मुंहिंजा झूलेलाल साईं हिन विश्व में रहंदड़ सभिनी सिंधियुनि जे मथां पंहिंजे दया जी नज़र पंहिंजी महिर कजे। मुंहिंजा झूलेलाल साईं हे मुंहिंजा मरुडेरा लाल और जे धंधे वापार में बरकत न्याणी माता ने पंहिंजे धर्म शंदरे जे चे। हे मुंहिंजा झूलेलाल साईं बुजुर्गनि जी कलमी हलाइजे पंहिंजी मोताजी कीअं ॾेखारिजे। हे मुंहिंजा मरुडेरा लाल कुंवारा मंगायो मंगल पढ़ायो पढ़ण जा पिंगालो मुंहिंजा झूलेलाल साईं। हे मुंहिंजा मरुडेरा लाल ॿारनि खे विद्या दान ॾिजो। हे मुंहिंजा मरुडेरा लाल मुंहिंजा झूलेलाल साईं। सभिनी सिंधियुनि जो भलो कजो भलो कजो भलो कजो। हिन करुणा जी महामारी खां सॼे जग खे छुटकारो ॾिजो। मुंहिंजा झूलेलाल साईं सभिनी जी रहिजी अचे रहिजी अचे रहिजी अचे। लाल सभई चओ झूलेलाल। अॼु जो असांजो प्रोग्राम हिते पूरो थो थिए। दादा प्रभु वफ़ा खे इहा श्रद्धांजलि ॾींदे मूंखे तमामु सुठो थो लॻे। जिते बि हुजनि आसीस कंदा रहनि। ऐं असांजो नेक्स्ट प्रोग्राम आहे 11 अक्टूबर ते साॻे टाइम ते फेसबुक ऐं यूट्यूब चैनल ते सीता सिंधु भवन जे।
जय झूलेलाल।